अदा अगर अवां व्हाट्सएप इस्तेमाल कंदा आहियो त खुदारा पंहिंजे व्हाट्सएप अकाउंट अंदरि हिन सेटिंग खे ज़रूरु ऑन करे छॾियो, जीअं खां पहिरियों तव्हांजो अकाउंट हैक थी वञे, बैन थी वञे। जीअं हिन वक़्तु काफ़ी दोस्त धड़ाधड़ अकाउंट जेको आहे बैन पिया थियनि। काफ़ी आसान तरीक़ो आहे, मां तव्हांखे सवली सिंधी ॿोली ॿुधाईंदुसि जीअं तव्हां खोले जेको आहे आराम सां सम्झी वञूं। बाबा हिते तव्हां व्हाट्सएप अकाउंट खे बिल्कुलु फेसबुक अकाउंट तरह सिक्योर करे सघो था, उते पंहिंजो पासवर्ड लॻाए सघो था। जॾहिं बि को ॿियो माण्हू जेको आहे न तव्हांजो व्हाट्सएप अकाउंट खोलण जी कोशिशि कंदो त उन खां पासवर्ड घुरंदी। पासवर्ड कंहिंखे ख़बर हूंदी? अव्हांखे ख़बर हूंदी, जेको अव्हां लॻायो आहे। ॾिसो, अव्हां यादि बि रखी सघो था, कंहिं कापी बि लिखी सघो था, पर अगरि तव्हां ख़ुदा न ख़ासिता पासवर्ड तव्हां खां विसरी बि वञे थो, तव्हांखे उनजो बि तरीक़ो ॿुधाईंदासीं। अगरि तव्हांजो व्हाट्सएप अकाउंट को ॿियो हलाए थो पियो त उहो असांखे कीअं ख़बर पए त असांजो व्हाट्सएप अकाउंट केरु थो हलाए, उन जो बि तव्हांखे तरीक़ो ॿुधाईंदासीं। माना व्हाट्सएप जी पूरी आहे जेको आहे तव्हां हिकु ई वीडियो में अंदरि सॼी सॼी तव्हांखे मालूमात ॾियण जी कोशिशि कंदासीं। ॾिसो, इनखे सेटिंग्स खे ऑन करण लाइ तव्हांखे व्हाट्सएप खोलणो पवंदो। जेके कुंड ते तव्हांखे 3 डॉट्स ॾेखारजनि था, हिन ते क्लिक करे सेटिंग वञणो पवंदो। जॾहिं तव्हां सेटिंग ते क्लिक कंदा तव्हांखे हिते अकाउंट वारो ऑप्शन ॾेखारिबो। ठीकु आहे, जॾहिं अकाउंट वारे ऑप्शन ते तव्हां क्लिक कंदा हिते तव्हांखे टे 4 ऑप्शन ॾेखारिबा। तव्हांखे वञिणो आहे 2 स्टेप वेरिफिकेशन ते। ठीकु आहे, 2 स्टेप वेरिफिकेशन ते जॾहिं तव्हां क्लिक कंदा ऐं तव्हां पुछंदा त बाबा इहो छा आहे, त बाबा जॾहिं बि तव्हांजो को माण्हू जेको आहे को ॿियो माण्हू तव्हांजो व्हाट्सएप अकाउंट खे ॿिए मोबाइल ते खोलण जी कोशिशि कंदो, सो उन खां जॾहिं तव्हांजो नंबर लॻाईंदो उन खां पोइ तव्हांजो पासवर्ड घुरंदो। ठीकु आहे, जेको पासवर्ड कंहिं लॻायो आहे, पासवर्ड अव्हां लॻायो आहे, सिर्फ़ु अव्हांखे ख़बर आहे। सो इन अव्हां तव्हांजो व्हाट्सएप अकाउंट जेको आहे सो महफ़ूज़ बणाए सघो था, केरु बि हुनखे हैक न करे सघंदो। मतिलबु हेक प्रूफ, ॿुधो अथव न, वाटर प्रूफ, हे तव्हांजो थींदो हेक प्रूफ। ठीकु आहे, हिते तव्हां जेको पासवर्ड लॻायो, पिन लॻायो, उनखे जेको आहे लाज़मी यादि रखी छॾियो या कंहिं कापी ते लिखी छॾियो। जॾहिं तव्हां हिकु दफ़ो पिन लॻाईंदा उन खां पोइ नेक्स्ट ते क्लिक करे साॻियो ॿीहर वरी जेको आहे साॻियो पिन लॻाए छॾियो। ठीकु आहे, पिन लॻाइण खां पोइ ॿीहर हिते सेव जो ऑप्शन ईंदो, सेव ते क्लिक कयो। इन खां पोइ चवंदो ख़ुदा न ख़ासिता अगरि तव्हां खां इहो पिन विसरी थो वञे, जेको तव्हां हाणे पिन लॻायो आहे, अगरि तव्हां खां इहो पिन विसरी थो वञे त पोइ छा कयो, हिते ईमेल एड्रेस विझी छॾियो, जीअं तव्हां पंहिंजो व्हाट्सएप अकाउंट खे रिकवर करे सघो अगरि तव्हां पासवर्ड विसरी बि तव्हां खां वञे थो। ठीकु आहे, हिते पंहिंजी ईमेल एड्रेस ईंदा, उन खां पोइ जेको आहे नेक्स्ट ते क्लिक करे कंटिन्यू जेको ऑप्शन अचे थो इन ते क्लिक करे छॾियो। हाणे तव्हांजे अकाउंट ते व्हाट्सएप अकाउंट ते ईमेल एड्रेस लॻी वई आहे। अगरि तव्हां जेको हाणे पिन लॻायो आहे तव्हां विसरी बि वञे थो, तव्हां हिन ईमेल जी मदद सां पंहिंजे व्हाट्सएप अकाउंट खे रिकवर करे सघो था। तव्हां पोइ हिते ईंदा, तव्हांखे हिते पास की वारो ऑप्शन ॾेखारिबो। ठीकु आहे, हाणे पास की ते क्लिक कंदा ऐं तव्हां पुछंदा त बाबा पास की बाबा कदीर छा आहे। सो बाबा पास की मतिलबु जेको तव्हां मोबाइल थे जॾहिं तव्हां मोबाइल लॉक कंदा आहियो उनखे वरी खोलींदा आहियो न, तव्हांखे या जेको आहे पिन घुरंदी आहे, पासवर्ड घुरंदी आहे, या जेको आहे पैटर्न घुरंदी आहे, या फिंगर प्रिंट लॻल हूंदो आहे, फिंगर प्रिंट जेको घुरंदी आहे। ईअं ई जॾहिं तव्हां पिन लॻाईंदा ॿिए मोबाइल ते जॾहिं तव्हांजो व्हाट्सएप अकाउंट खुलंदो न, जेको तव्हां जेको पासवर्ड लॻायो इन लॻाइण खां पोइ वरी साॻियो जेको आहे तव्हांजो मोबाइल जेको सिक्योरिटी मेथड लॻल हूंदो, सिक्योरिटी मेथड चइबो आहे पिन, पैटर्न या जेको आहे सो जेको फिंगर प्रिंट वग़ैरह हूंदो, जेको तव्हां मोबाइल खे खोलण लाइ इस्तेमालु कंदा आहियो, उहा बि घुरंदी। सो माना जंहिं माण्हू जो मोबाइल आहे, जंहिं माण्हू जो व्हाट्सएप आहे, सिर्फ़ु उहो ई पंहिंजे व्हाट्सएप अकाउंट खे खोले सघे थो। काफ़ी सिक्योर सिस्टम अची वियो अथव। ठीकु आहे, इनखे पास की जेको आहे ऑन करे छॾियो। ऑन करण खां पोइ जॾहिं पास की जॾहिं तव्हां ऑन करे छॾंदा पोइ हिते अचो, वरी हिते जेको तव्हांखे परे नंबर ते ऑप्शन अचे थो सिक्योरिटी नोटिफिकेशन वारो, इन ते क्लिक कयो। सिक्योरिटी नोटिफिकेशन छा हूंदी आहे, बसि सिक्योरिटी नोटिफिकेशन खे जॾहिं तव्हां ऑन कंदा न, इन सां इहो फ़ाइदो थींदो, जेको तव्हांजा फैमिली मेंबर्स हूंदा आहिनि या जेके मिट माइट दोस्तनि यार जेके ग्रुप हूंदा आहिनि जंहिं अंदरि अव्हां एड हूंदा आहियो, जंहिं ग्रुप अंदरि अव्हां एड हूंदा, अगरि को बि माण्हू उते पंहिंजो व्हाट्सएप नंबर चेंज कंदो अव्हांखे ख़बर पइजी वेंदी। पोइ इन सां फ़ाइदो बाबा इन फ़ाइदो इहो आहे त ख़ुदा न ख़ासिता अगरि कंहिं माण्हू खे जेके मां तव्हां तरीक़ा शेयर कयूं पिया उनखे ख़बर न आहे, उन इहे तरीक़ा न आहिनि कया, इन जो अकाउंट व्हाट्सएप अकाउंट हैक थो थी वञे, सही को ॿियो माण्हू अव्हां सां जेको आहे सो नंबर मटाए करे ॿ नंबरी करण जी कोशिशि कंदो, अव्हांखे नोटिफिकेशन अची वेंदो। पोइ हाणे छा कयूं बाबा, इनखे ऑन करे छॾियो, हिन वीडियो खे बि दोस्तनि यारनि मिटनि माइटनि सां ज़रूरु शेयर करे छॾियो, जंहिंसां तव्हां हमदर्दी रखो था। इन सां ऑन करण खां पोइ ठीकु आहे, इहे सभु सिक्योर सेटिंग थी वियूं अव्हांजे व्हाट्सएप अकाउंट खे सिक्योर करण लाइ। हाणे चऊं था त बाबा असांजो व्हाट्सएप अकाउंट को ॿियो त नथो हलाए, असांखे कीअं ख़बर पए, त बाबा इहो बि व्हाट्सएप तरफ़ां हिकु फीचर आहे, तव्हां हिकु ई व्हाट्सएप अकाउंट ॿिनि मोबाइल जे अंदरि हलाए सघो था। मतिलबु तव्हां ख़ुदा न ख़ासिता तव्हांखे ख़बर कोन्हे को ॿियो माण्हू तव्हांखां मोबाइल वठी करे पंहिंजे मोबाइल ते तव्हांजे व्हाट्सएप अकाउंट कनेक्ट करे हलियो वियो आहे, सो उनखे ॾिसण लाइ ॾिसो त बाबा केरु तव्हांजो व्हाट्सएप अकाउंट हलाए थो पियो कंहिं ॿिए मोबाइल ते। तव्हां व्हाट्सएप खोलियो, ॿीहर जेको आहे होम पेज अची वेंदो, जिते तव्हांखे सभु मैसेज अची वेंदा। हिते तव्हांखे अचण खां पोइ जेको कुंड ते 3 डॉट्स ॾेखारिजे थो, हिन ते क्लिक करे हिते तव्हांखे लिंक्ड डिवाइस जेको ऑप्शन अचे थो, लिंक्ड डिवाइस जे ऑप्शन ते क्लिक कंदा। हिते अगरि कंहिं मोबाइल जे अंदरि तव्हांजो व्हाट्सएप अकाउंट खुलियल हूंदो त उनजो जेको आहे सो मोबाइल जो नालो अची वेंदो, ऐं जीअं मुंहिंजो हे व्हाट्सएप अकाउंट आहे, मां ॿिए मोबाइल जे अंदरि बि हलाईंदो आहियां, सो उनजो नालो अची वियो आहे। ठीकु आहे, इन हिसाब सां जेको 3 डॉट्स ॾेखारिजंदा न मोबाइल जे नाले अॻियां, हिते जेके डॉट्स ॾेखारिजनि था हिन ते क्लिक करे लॉग आउट ते तव्हां जॾहिं क्लिक कंदा न, इन मोबाइल जे अंदरि तव्हांजो व्हाट्सएप अकाउंट बंदि थी वेंदो अगरि केरु हलाईंदो हूंदो। अगरि केरु बि न हलाईंदो हूंदो सो इहा हिते इहा स्क्रीन ख़ाली ॾेखारिबी।
सो हे अॼु वीडियो, हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर कंदा। अगरि तव्हांखे हिन मसइले में काथे बि को जेको आहे मसइलो अचे, हिन तरीक़े में काथे बि को मसइलो अचे, तव्हां कमेंट बॉक्स में पुछी सघो था। अॼु जी वीडियो में एतिरो ई। बाक़ी दुआ में यादि रखंदा। अल्लाह हाफ़िज़।